शयूं जेके ज़िंदगीअ में इंसान खे ज़रूरत पवे थी, दीनी मज़हबी मसाइल। सो इंशाअल्लाह 10 मिनट रोज़ानो अगरि तव्हांजा सवालात हुया त अर्ज़ु कंदुसि। कंहिं वटि कोई सवाल हुजे त भले कयो। 10 मिंटनि खां पोइ इंशाअल्लाह मजलिस पंहिंजी शुरू कंदासीं। कंहिं पुछ खे सुवाल को हुजे साईं क़िबला मुंहिंजो नालो शौकत अली शाह पंज सुल्तान खां मां आयो आहियां। हिकिड़ी नंढी गुज़ारिश, आम ज़िंदगीअ में माण्हू सुवाल कंदा आहिनि त भई जॾहिं बि कंहिंजो कज़ियो थींदो आहे त तॾो उन ॾींहं खां पोइ विछायो वेंदो आहे। भली तकलीफ़ केॾी छो न हुजे, पर जेसिताईं कज़ियो नथो हुजे त तॾो न विछाईंदो आहे। वाक़ई असां थोरो महसूसु कयूं था, हक़ीक़त तव्हां ॿुधाईंदो त 28 रजब खां वठी मौला सां त मुसीबतूं शामिलु थी वियूं। आया इहो पहिरीं तारीख़ खां तॾो विछायो वञे थो ऐं अक्सर करे 10 ताईं, किथे किथे 22 ताईं मोमिन खणंदा आहिनि। इन जे लाइ तव्हां हिदायत फरमाईंदा। बुनियादी तौर कल्ह आज़ादारी जे हवाले सां मुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कयो त आज़ादारी में 3 शयूं हुयूं। हिकिड़ी अफ़सोस जो इज़हार, पंहिंजे ग़म जो इज़हार, ऐं नंबर 2 करबला जो बयानु। इन करे हिन ॿिए लिहाज़ खां करबला जो बयानु उहो ख़ासि तौर ते शुरू उन खां ई थी थो वञे जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीनो छॾनि था। इन करे असां कोशिशि कंदा आहियूं त इहो 28 रजब ताईं ॿुधाइणु शुरू कजे ताकी सभिनी जे ज़हन में इहो अचे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम अहिड़ी तहरीक हिन मक़सद लाइ मदीनो छॾियो। हिन वक़्तु मिसाल तौरु मके में आहिनि, हिन वक़्तु मिसाल तौरु सफ़र में आहिनि। तंहिंजे करे इहो करबला खे बयानु करण जे लाइ लाज़मी आहे त अहिड़े नमूने सां कयो वञे। ॿी शइ जेका अहम आहे उहो इहो आहे त कॾहिं बि तव्हां ॾिसो त कोई वॾो इज्तिमा करिणो हुजे मुल्की सतह जो, त उहो इज्तिमा फौरी मुल्की सतह ते कामयाबु न थींदो। पोइ उहे तंज़ीमूं कोशिशि कंदियूं आहिनि त पहिरियां मिसाल तौरु ज़िले सतह ते इज्तिमा कया वञनि ताकी कुझु हलचल थिए। पोइ वरी डिवीज़न सतह ते, पोइ वरी मिसाल तौरु असां वटि सूबा आहिनि, सूबे सतह ते, पोइ वरी मर्कज़ी सतह ते हेठां खां हलचल थींदी त उहो मर्कज़ी जेको मुल्की सतह जो प्रोग्राम आहे कामयाबु थींदो। जेकॾहिं असां सिर्फ़ु आशूर कयूं सुबुह जो ऐं शाम जो ख़तमु, त एतिरी इहा हलचल न थींदी, एतिरा माण्हू जमा न थींदा, एतिरो इज्तिमा न थींदो। इन करे पहिरीं मुहर्रम खां वठी इहो शुरू थियो थियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सफ़र में आहिनि, इमाम हुसैन मदीने में आहिनि, ताकी इहो तयारी थिए ताकी आशूर जेको आहे उनजो ग़म जेको आहे उहो अवामी पैमाने ते मथे दर्जे ते मल्हाए वञे। तंहिंजे करे लाज़मी आहे त अॻु में खां कुझु जेको आहे शुरू करे। कंहिं सवाल जेको आहे हिन पासे ॾांहुं आयो हुयो त 10 मुहर्रम जो रोज़ो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलवात पढ़ो गॾिजी मोहम्मद। अॻु में 10 मुहर्रम ते रोज़ो रखंदा हुया, अञा रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु न थिया। उन वक़्तु पाण 10 मुहर्रम जो रोज़ो रखंदा हुआ, लेकिन जॾहिं रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु थिया त पोइ पाण 10 मुहर्रम जो रोज़ो छॾे ॾिनो। यानी 2 हिजरीअ में रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु थिया, उन खां पोइ पाण इहो छॾे ॾिनो। तंहिंजे करे इहा अहिड़ी सुनत आहे जेका तर्क थियल आहे, ख़ुदि रसूल अकरम जन छॾे ॾिनो। इन करे 10 मुहर्रम जे ॾींहं जो रोज़ो कोई जेको आहे सुनत न आहे। ऐं इहो किस्सो या इहो बयानु त 10 मुहर्रम जो रोज़ो पाण तर्क करे छॾियो, इहो शिया सुनी सभिनी में आहे। शिया रिवायतुनि में बि आहे ऐं अहल सुन्नत जे रिवायतुनि में बि आहे। अहल सुन्नत में तव्हांखे ॾिसणो हुजे त सही मुस्लिम ॾिसो, इन ई बाब में रोज़े जे बाब में तव्हांखे ख़बर पवंदी त रसूल अकरम जन इहो आशूर जो रोज़ो तर्क करे छॾियो, छॾे ॾिनो जॾहिं खां रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु थिया हुया। ॿियो मातम जे हवाले सां सवालात जाइज़ आहे या न, मां कल्ह अर्ज़ु करे चुको तव्हांजी ख़िदमत में। ऐं मातम जेको आहे पंहिंजे ग़म जो इज़हार आहे, सॼी दुनिया में थिए थो।
पुराने दौर में मातम जो मक़सदु ॿियो हूंदो हो, सीने ते हथ हणण जो अरब जे उन दौर में। अॼु ॿियो मक़सदु, उन दौर में मक़सदु इहो हूंदो त ख़ुदा सां पंहिंजे राज़िक़े जो इज़हार न आहे, ख़ुदा ते ॼण त हिकु क़िस्म जी नाराज़गीअ जो इज़हार आहे। पालणहार मूंसां ई ज़ुल्म छो कई, ज़ाहिर आहे त इहो ग़लति आहे। हिन वक़्तु जेको मातम आहे उहो अलाह सां कोई नाराज़गीअ जो इज़हार न आहे त पालणहार हीअ तो छो कयो, बल्कि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइ पंहिंजे ग़म जो इज़हार आहे। तंहिंजे करे हू मातम ॾियो, हीउ मातम ॾियो, ऐं हिन मातम खां काई बि जेको आहे रुकावट कोन्हे। ॿियो कंहिंजो सुवालु हुजे? साईं, असांजो सवाल आहे त इस्लाम में पर्दे जी डेफिनेशन असांखे ॿुधायो त इस्लाम में पर्दे जी डेफिनेशन छा आहे, ऐं इहो पहिरें नबियुनि ते लागू छो लिखियो वियो, छा उहो ख़ुदाई निज़ाम न हुयो, ऐं हाणे जेको पर्दो लिखियो छा इहो ई पर्दो आहे, इन जे बारे में ॿुधायो। इहो जेको हिजाब या पर्दो आहे इहो मर्द जे लाइ बि आहे, औरत जे लाइ बि आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु औरत लाइ पर्दो आहे, न, मर्द जे लाइ बि पर्दो आहे। उहो मर्द जे लाइ पर्दो कहिड़ो आहे? मर्द जे लाइ पर्दो इहो आहे त इंसानु जेको आहे उहो जिस्म हेसि ताईं घटि में घटि ढकियलु हुजे मर्द जे मथे, ऐं अहिड़े नमूने सां जेको आहे हेठि जंहिंखे चइबो आहे त पिननि ताईं ढकियलु हुजे। इहो मर्द जे लाइ लाज़मी आहे। इहो न आहे त गोॾ ॿधी माण्हू घुमंदो वटे ख़वातीन जे साम्हूं, सही न आहे। घर में असां रहूं था, उते असांजो गॾु जेके आहिनि फैमिलियूं आहिनि, जॉइंट फैमिली आहे, उनमें ख़वातीन एतिरियूं अहिड़ियूं बि आहिनि जेके महरम न आहिनि, नामहरम आहिनि। उन्हनि में अहिड़े नमूने सां रहणु जाइज़ न आहे। असां सिर्फ़ु जेको आहे उहो औरतुनि ते हिजाब जेको आहे वरी ज़ोर ॾिनो आहे, न मर्दनि ते बि आहे। तंहिंजे करे आम तौर ते जेके हेसि ताईं जेको आहे उहो पाइनि था शर्ट जेके आहिनि, इहे घर में पाइणु जंहिंमें ख़वातीन उहे आहिनि जेके नामहरम आहिनि, सही कोन्हे का। घटि में घटि हेसि ताईं ऐं हेठि जेको आहे उहो हुन ताईं। ख़वातीन जो जेसि ताईं पर्दो आहे त ख़वातीन जे पर्दे जे हवाले सां हीउ चहिरो जेको वुज़ूअ में धोइबो आहे जेतिरो हिसो, इहो खुलियलु रखी सघे थी औरत। हथु इहो जेको असां चवंदा आहियूं, छा चवंदा आहिनि, काराई खां ॿाहिरि जेको आहे इहो खुलियलु रखी सघे। बसि इहे ॿ शयूं औरत खुलियलु रखी सघे थी, बाक़ी जिस्म जेको आहे हुनजो ढकियलु हुजे। एतिरो पर्दो फ़र्ज़ु आहे, एतिरो वाजिबु आहे। लेकिन जॾहिं इस्लाम चए थो भई चहिरो खुलियलु रखी सघे थी, त पोइ खुलियलु हुजे। हिन ते जेको आहे उहो जंहिंखे चवंदा आहिनि त मेकअप जो निकाब न हुजे, छो त मेकअप उहो जुदा शइ आहे। चहिरो खुलियलु हुजे, अगरि मेकअप कयो त पोइ चहिरो खुलियलु कोन्हे को। तंहिंजे करे ॿाहिरि औरत निकिरे त बग़ैर मेकअप जे निकिरे, बग़ैर जेको आहे उहो ख़ुशबू लॻाए निकिरे। ऐं घर में औरत जेको आहे पंहिंजे शोहर जे साम्हूं वरी चयो आहे त बग़ैर ख़ुशबू जे न रहे, बग़ैर ज़ेवर जे न लहे। ॿाहिरि निकिरे त सादी थी निकिरे, घर में ख़ूबसूरत थी रहे ताकी पंहिंजे शोहर खे वणे। ॿाहिरि जेको आहे उहो अहिड़े नमूने सां न निकिरे ताकी मुआशिरो ख़राबु न करे। असां वटि उबतड़ थी वियो आहे, घर में ईअं ई, ॿाहिरि ख़ूबसूरत, उबतो मुआशिरो आहे। तंहिंजे करे घर बि ख़राबु, ॿाहिरि बि ख़राबु। घर में ख़ूबसूरत थी नथी रहे, तंहिंजे करे जेको आहे मुड़ुस खे वणे कोन थी। ॿाहिरि ख़ूबसूरत थी निकिरे थी, तंहिंजे करे माण्हुनि खे वणे थी। उबतड़ आहे इस्लाम में। इस्लाम चए थो घर में पंहिंजे शोहर जे साम्हूं ख़ूबसूरत थी निकिरे रहे, ऐं ॿाहिरि जॾहिं निकिरे त सादी थी निकिरे, ताकी न मुआशिरो ख़राबु करे न घर ख़राबु करे। जी बिस्मिल्लाह, अस्सलाम अलैकुम अस्सलाम। जी साईं, त असांजो हिन ते सुवालु आहे त वली लफ़्ज़ जीअं क़ुर में आयो, अलाह वली ऐं रसूल वली, ऐं जीअं हालत रुकूअ में ज़कात अदा कजे, उन जी जेकी असुल माना आहे उहा ॿुधाए। ॿियनि ॿाहिरनि वटि ईअं आहे त अलाह दोस्त, रसूल दोस्त ऐं हालत रुकूअ में जी ज़कात ॾिजे। हिते लफ़्ज़ जेको आयत शुरू थी थिए उहा थिए थी इन्नमा सां। इन्नमा जो मतिलबु आहे सिर्फ़ु, जंहिंखे असां अंग्रेज़ी में ओनली चऊं, सिर्फ़ु।
तव्हांजो वली सिर्फ़ु अल्लाह रसूल ऐं उहे मोमिन जेके हालत रुक में ज़कात ॾियनि था। अगरि हिन जी माना जेका आहे उहा दोस्त कयो त छा ॿिया दोस्त न आहिनि? छा दोस्ती सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महदूद आहे अल्लाह रसूल ऐं उन्हनि मोमिननि सां जेके हालत रुक में ज़कात ॾियनि था? ॿियनि सां दोस्ती न आहे? ॿियनि सां दोस्ती आहे। तंहिंजे करे अगरि माना दोस्ती कंदासीं त पोइ कोन ठहंदी कोन। तंहिंजे करे असांखे ॾिसणो आहे त माना छा आहे। इहो ॾिसणु खपे त अलाह ताला फरमायो आहे त अलाह वली आहे। हाणे जंहिं जंहिं माना में अलाह वली आहे उन माना में रसूल बि वली आहे ऐं उन माना में उन खां पोइ जेको ज़िक्र आहे त उहे मोमिन जेके हालत रुक में ज़कात ॾियनि था साॻी माना में उहे बि वली आहिनि। तंहिंजे करे अलाह दोस्त जी माना में बि आहे, अलाह सरपरस्त जी माना में बि आहे ऐं अलाह जेको आहे हाकिम जी माना में बि आहे। तंहिंजे करे रसूल बि इन्हनि सभिनी मानाउनि में आहे। तव्हांजो दोस्त, तव्हांजो सरपरस्त, तव्हांजो हाकिम अल्लाह, तव्हांजो दोस्त, तव्हांजो सरपरस्त, तव्हांजो हाकिम रसूल, तव्हांजो दोस्त, तव्हांजो सरपरस्त, तव्हांजो हाकिम उहो आहे जेको हालत रुको में ज़कात ॾिए। आख़िरी सही सुवालु आहे मुंहिंजे तरफ़ां। असां वटि आम तौर ते असां जेको ज़ाकिरीन खां ॿुधूं था क़िबला त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे इंतिहाई कमज़ोर करे था ॾेखारनि, पेश था कनि। ख़ासि करे बीबी ज़ैनब सलाम अलैहा जे लाइ बि त ईअं आहे त हू निकिरे ई कोन पई जेसीं ताईं मौला गाज़ी अब्बास खां हुन पंहिंजी माना गारंटी न वरिती। इन हवाले सां कुझु ॿुधाइणु पसंदि कंदो बराए महिरबानी। असांजो मेंबर ख़ासि तौर ते मसाइब जे हवाले सां ख़तीब ज़िमेदारीअ जो मुज़ाहिरो नथा कनि, तारीख़ नथा पढ़नि, हितां जी ॿुध सुध पढ़नि। कंहिं हिकिड़े जेको आहे कुझु बयानु कयो, ॿिए ख़तीब वरी उहो ॿुधी थोरो वधाए ॿी जाइ ते बयानु कयो। ईअं थींदे थींदे हिन वक़्तु करबला उहा तारीख़ रही कोन्हे। करबला जी तारीख़ बदिलजी हाणे किसा कहाणियूं थी वियूं आहिनि। इहे किसा कहाणियूं असांजे ख़तीबनि इन करे ठाहियूं ताकी असांखे रुआरे सघनि। पोइ हिन रुआरण जे मक़सद जे करे अहिड़ियूं शयूं बयानु करे विया, ठाहे विया जिन जो हक़ीक़त सां कोई तालुक़ कोन्हे। अहले बैत जे कंहिं बि शख़्सियत मदीने खां वठी वापसि मदीने ताईं कॾहिं बि कमज़ोरीअ जो ज़रे बराबरि इज़हार न आहे कयो। ज़रे बराबरि बि कॾहिं इज़हार न आहे कयो। आमतौर ते तव्हां ॿुधंदा हूंदव त जेको आहे उहो पाणी बंदि पियो, पोइ ख़ैमनि मां अलतश अलतश यानी प्यास प्यास जूं सदाऊं मूंखे कंहिं हिकिड़ी तारीख़ में ॾेखारियो, कंहिं हिकिड़ी तारीख़ में ॾेखारियो। बाबा इहे ॿार असांजा ॿार कोन हुया, इहे ॿार हुसैन जा ॿार हुया। उन्हनि खे ख़बर आहे त हालत छा आहे। तंहिंजे करे हिकिड़ी तारीख़ में बि इहो अलतश अलतश जूं सदाऊं कोन्हनि। कॾहिं बि इन्हनि ख़वातीन, इन्हनि मर्द, इन्हनि ॿारनि, इन्हनि ज़ालिमनि खां ज़रे बराबरि बि शइ नाहे घुरी, ज़रे बराबरि नाहे घुरी। हाणे असां वटि पोइ जेको आहे ज़ाकिर अचनि था, हज़रत अली अकबर जी शहादत थी, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको आहे ॿारनि वांगुरु हुजनि था। भाई हुसैन आहे, हीउ को असां जहिड़ो कमज़ोर इंसान थोरी आहे। ग़लति बयानी आहे। मां तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो किसो ॿुधायां। करबला गुज़री वई, कूफो गुज़री वियो ऐं जेको आहे उहो शाम आहे, यज़ीद जो दरबार आहे। इन में तव्हांखे इमाम हसन जे फ़र्ज़ंद अमर नालो आहे हुनजो, 11 साल टोटल उमिरि, 11 साल बसि। 11 साल जे इन उमिरि वारे खे यज़ीद चवे थो, छा मुंहिंजे हिन पुट ख़ालिद सां विढ़ंदे, कुश्ती विढ़ंदे हिन सां? मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां, न हुसैन आहे, न अब्बास आहे, न अकबर आहे, न क़ासिम आहे, 11 सालनि जो आहे। जवाबु छा थो ॾिए? यज़ीद खे चई हा विढ़ंदुसि, पर हिकिड़े शर्त सां। शर्त इहो आहे त मूंखे बि तलवार ॾे, हिन खे बि तलवार ॾे, पोइ ॾिसूं त केरु थो। नारे हैदरी। इन करे अहले बैत इन पूरे पंहिंजे ज़िंदगीअ में कॾहिं बि कमज़ोरीअ जो ज़रे बराबरि बि इज़हार नाहे कयो। इहा असांजे ख़तीबनि जी ठाहियल करबला अथव। बाक़ी हक़ीक़ी करबला जेका आहे उहा अहले बैत जे शुजात जो बयानु आहे,
बहादुरी जो बयान है। एतरे कदुर जो भी शहीद ज़ीनत ज़मीन ते किरंदो हुयो, काफ़ी वक्त ताईं ये दुश्मन वेझो न ईंदा। खौफ़ उन्हनि खे एतिरो हूंदो, वेझो न ईंदा। जॾहिं हुननि खे यकीन थी वेंदो त हाणे इहो शहीद थी वियो, पोइ वेझा ईंदा। हीअ आहे करबला वारनि जी शुजाअत। अगरि कोई ॿियो सुवाल हुजे ऐं सुवाल आहे हिकिड़ो त निमाज़ में पांचा मथे कंदा आहिनि, उहा बि इलाही कॾहिं त केतिरा इहे जाइज़ आहिनि? जी जी, इहो रिवायतनि सभिनी में आहे, शिया हुजे सुन्नी हुजे, लेकिन जीअं राति पे अर्ज़ु कयुमि त इहे आदाब मटबा रहंदा आहिनि। ज़माने जे लिहाज़ खां, हालात जे लिहाज़ खां आदाब मटबा रहंदा आहिनि। पुराणे दौर में सिंध में टोपी न पाइणु हिकिड़ो वॾो ऐब हूंदो। टोपी न पाइण जो मतिलबु आहे त इहो इज़त ख़तमु। लेकिन हाणे हिन दौर में न, उहो आदाब मटिजी वियो। पुराणे दौर में डिघो लिबास पाइणु इहो तकबुर वारनि जी अलामत हूंदी। शायदि तव्हां फिल्मनि में ॾिठो हुजे, बादशाह या राणी अचे थी, पोयों लिबास ओ डिघा जेके आहिनि केतिरा माण्हू खियूं था अचनि। इहो तकबुर जी अलामत हूंदी, डिघो लिबास। हाणे डिघो लिबास तकबुर जी अलामत आई कोन। जॾहिं तकबुर जी अलामत हुई तॾहिं हराम। हाणे तकबुर जी अलामत आहे ई कोन, तंहिंजे करे एतिरो पायो जेको इंसानु शरीफ़ाणा लॻे, जेको इंसानु शरीफ़ाणा लॻे। हाणे जेकॾहिं मथे पाईंदो हिन दौर में चवंदा हुआ चरियो आहे बेवकूफ़, पूरो पाईंदो चवंदा शरीफ़। तंहिंजे करे जेको आहे लिबास जो मामिलो इहो जेको आहे हालात जे लिहाज़ खां आदाब मटबा रहंदा आहिनि। दीन इस्लाम इहो कोन थो चवे त अखियूं बंदि करे ऐं 1400 साल पुराणा आदाब अख़्तियार कयो। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम, उन्हनि जो फ़रमानु आहे त पंहिंजे औलाद खे पंहिंजे दौर जा आदाब न सेखारियो, इन करे त हीउ ॿारु तव्हांजे दौर जे आदाब जे मुताबिक़ न ॼणियो वियो आहे। हीउ जंहिं मुस्तक़बिल जे लाइ ॼणियो वियो आहे उन जा आदाब अख़्तियार करे। बहरहाल हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद। कल्ह मुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कयुमि त हुसैनियत छा आहे, यज़ीदियत छा आहे। अॼु इन मसइले जे हवाले सां असां अॻिते वधंदासीं। यज़ीदियत यानी बादशाहत, हुसैनियत यानी विलायत। विलायत यानी अल्लाह जी सरपरस्ती, बादशाहत यानी ज़ालिम जी सरपरस्ती। ज़ालिम जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारणु ज़िल्लत है, ऐं अहिड़े माहौल में मौत इज़त है। लेकिन वलीअ जे सरपरस्तीअ में ज़िंदगी इज़त है। असांजे मुआशरे में जीअं अर्ज़ु कयुमि कल्ह यज़ीद आहिनि। यज़ीद छो थो पैदा थिए, माण्हू यज़ीद छो थो थिए आख़िर? इन हवाले सां सॼो मौज़ू जेको आहे कुझु ॾींहुं अव्हांजे ख़िदमत में हूंदो। कुझु अहिड़ा इंसान आहिनि जंहिंजे ज़हन में इहो आहे त इज़त जो मयार पैसो आहे। जंहिं वटि पैसो आहे उनखे इज़त आहे, जंहिं वटि पैसो न आहे उनखे इज़त न आहे। तंहिंजे करे पाण बि इहो सम्झे थो, मूं वटि पैसो आयो, पाण खे सम्झे थो मां इज़त वारो आहियां, चाहे ॿियो सम्झेसि या न सम्झेसि। पाण बि सम्झे थो जॾहिं पैसो आयोसि, माल आयोसि, मिल्कियत आयसि, दुनिया आहे, सम्झे थो त मां इज़त वारो आहियां। ऐं जॾहिं वरी पैसो वियुसि हलियो, सम्झे थो मां ज़लील थी वियुसि हलियो। इज़त जो मयार पैसो। जंहिं जे ज़हन में इहो आहे त इज़त जो मयार पैसो आहे, या सरमाएदारी सोच है, या दुनिया परस्ताना सोच है, या माल परस्तीअ जी सोच है। दीन छा थो चवे? दीन चवे थो त इज़त जो मयार पैसो न आहे, इज़त जो मयार किरदार। इज़त जो मयार किरदार आहे, पैसो न आहे। बद किरदार वटि पैसो हुजे ज़लील आहे, लेकिन बाकिरदार ग़रीब हुजे तॾहिं बि इज़त वारो आहे। इन करे त इज़त जो मयार पैसो आहे ई न, इज़त जो मयार आहे किरदार। तंहिंजे करे क़ुरान मजीद ऐलान करे चयो
इन अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम, अल्लाह जे नज़र में तव्हां मां इज़त उन जी आहे जंहिंजो किरदारु बुलंद आहे। तंहिंजे करे हाणे ॿ सोचूं आहियूं मुआशिरे में। हिकिड़ी सोच इहा आहे त इज़त जो मयार पैसो आहे, ॿी सोच आई त इज़त जो मयार किरदारु आहे। हाणे हर इंसान चाहे थो त ज़िंदगीअ में इज़त सां रहे, आबरूअ सां रहे, एहतराम सां रहे। कोई बि अहिड़ो इंसान न आहे जेको चवे त मुंहिंजी ज़िंदगी अहिड़ी हुजे जंहिंमें मां ज़लील थियां, न। हर को चाहे थो इज़त सां रहां। हाणे जॾहिं हर को चाहे थो इज़त सां रहां त जंहिंजे ज़िंदगीअ में पैसो आहे, मयार इज़त जो मयार पैसो, हाणे इहो छा कंदो? मां इज़त में रहां, इज़त वारो थी रहां, ज़ाहिर आहे त पैसा जमा कंदो। हुनजी सॼी कोशिशि, हुनजी सॼी ज़िंदगी 24 कलाक इन में ख़र्च कंदो त पैसो अचे, पैसो अचे, पैसो अचे, माल अचे, माल अचे, पैसो अचे ताकी मां इज़त वारो थियां। जॾहिं सोच ई आहे त इज़त जो मयार पैसो आहे त पोइ सॼी ज़िंदगी सॼो ॾींहुं कोशिशि बि आहे कंदी त पैसो अचे, पैसो अचे, पैसो अचे ताकी मां इज़त वारो थियां। पर जंहिंजी ज़िंदगी, जंहिंजी सोच इहा आहे त इज़त जो मयार किरदारु आहे, उहो 24 कलाक पंहिंजे किरदार खे ठाहींदो ताकी किरदारु भलो थिए ताकी मां इज़त वारो थियां। ॻाल्हि सम्झ में अचे थी? हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। वरी मुख़्तसिर जेको आहे हिनखे दोहरायां। हिकिड़नि जे ज़हन में आहे त इज़त पैसो आहे, हिकिड़नि जे ज़हन में इहो आहे त इज़त किरदारु आहे। जंहिंजे ज़हन में इहो आहे त इज़त पैसो आहे, उहो पोइ 24 कलाक कोशिशि करे थो पैसो मिले ताकी इज़त वारो थिए। जंहिंजे ज़िंदगी सोच में इहो आहे त इज़त किरदार खे आहे, उहो कोशिशि करे थो 24 कलाक त पंहिंजो किरदारु भलो कयां ताकी इज़त वारो थियां। हाणे जॾहिं कोई इंसान इन राह में आहे त पोइ वरी अॻियों मरहलो अचे थो, जेको कोशिशि करे थो पैसो अचे, पैसो अचे, पैसो अचे। उहो चाहे थो त निज़ाम मुआशिरे जो कानून अहिड़ो हुजे जो मुंहिंजे पैसे अचण में काई रुकावट न हुजे। हर तरह सां पैसो, हर तरह सां माल, बसि मां जिते बि वञा मूंखे माल मिले, माल मिले। कोई अहिड़ो कानून न हुजे जो हिन राह में रुकावट हुजे। ऐं जॾहिं मूंखे पैसो मिली वञे त पोइ वरी निज़ाम ऐं सिस्टम अहिड़ो हुजे जो पैसे जे ज़रिए पैसो, पैसे जे ज़रिए पैसो, पैसे जे ज़रिए पैसो। अगरि अहिड़ो निज़ाम ठही वञे जेको मालदारनि खे माल ॾिए, जेको मालदारनि खे वधीक मालदार बणाए, ग़रीब खे वधीक ग़रीब बणाए, इन जो नालो आहे सरमाएदारी निज़ाम। इन जो नालो आहे सरमाएदारी निज़ाम। ऐं दीन छा थो चवे? इज़त जो मयार किरदारु। कोशिशि करे इंसान किरदारु ठाहे। हाणे किरदारु ठाहिण जे लाइ बि इंसान जे मथां सरपरस्ती लाज़मी आहे ताकी हीउ ॿार बणिजी, नंढो बणिजी पंहिंजो किरदारु भलो बणाए। इहो सरपरस्ती जो निज़ाम अलाह ॾिए थो, इन जो नालो आहे विलायत। तंहिंजे करे विलायत यानी छा? मुआशिरे जे इंसाननि जे किरदारु ठाहिण वारो निज़ाम। किरदारु ठाहिण वारो निज़ाम इस्लाम आहे ऐं माल ठाहिण वारो निज़ाम सरमाएदारी आहे। माल ठाहिण वारो निज़ाम सरमाएदारी ऐं किरदारु ठाहिण वारो निज़ाम दीन। हाणे जॾहिं बुनियादी शयूं वाज़े थी वयूं त कुझु इब्तिदाई शयूं अव्हां जे ख़िदमत में इन हवाले सां अर्ज़ु करणियूं ताकी असां अॻिते वधूं ऐं असां कंहिं न कंहिं भले नतीजे ताईं पहुचूं। हिन माह मुहर्रम में ख़ासि तौर ते अशरे में घटि में घटि कुझु न कुझु असांजो किरदारु हुसैनी बणो। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद। जॾहिं इंसान इन मरहले में अचे थो त इज़त जो मयार पैसो आहे ऐं पोइ पैसे जे तलाश में लॻे थो, अहिड़े सरमाएदार जो न अख़लाक़ थींदो आहे न दीन थींदो। इन जो दीन बि पैसो आहे, इन जो अख़लाक़ बि पैसो आहे। इन जो कोई रिश्तेदार न थींदो आहे, कोई रिश्तो न थींदो आहे। रिश्तो बि उन्हनि सां जिन जे ज़रिए पैसो अचे थो।
इन जी सॼी ज़िंदगी हर शइ जेका आहे उहा घुमंदी आहे पैसे जे पोयां। तव्हां ॾिसो अहिड़ो सरमाएदार हुजे ऐं पंहिंजो पुटु हुजेसि या धीउ हुजेसि त रिश्तो उन सां कंदो जंहिंजे ज़रिए हिन जी मिल्कियत वधे, हिन जी मिल्कियत वधे। हिन जो मतिलबु आहे त सरमाएदार जो रिश्तो बि कोई न हूंदो, हुनजो रिश्तो बि पैसा, दरहम, दीनार, रुपया, डॉलर आहिनि। छो त हुनजे नज़र में इज़त आहे ई पैसे खे। तंहिं करे इज़त जॾहिं पैसे खे आहे त हुनजा काई रिश्तेदार थींदा ई न। हिकिड़े दफ़े शाम में अमीर शाम ते ख़िताब कयो। ख़िताब कंदे जेको आहे ज़ाहिर आहे अली अलैहिस्सलाम शख़्सियत आहे, उनजी बि ॻाल्हि कयईं। जॾहिं उनजी ॻाल्हि कयईं त हिकिड़े चयो जॾहिं अली इब्न अबी तालिब एतिरो फज़ीलत वारो आहे, एतिरी अहमियत वारो आहे, एतिरो मक़ाम आहे हुनजो दीन में, उन सां छो थो विड़े? हुन सां छाजे लाइ थो जंग करे? चए तोखे ख़बर न आहे त हुकूमत जो कोई बि रिश्तो न आहे हूंदो। हुनजा लफ़्ज़ आहिनि त हुकूमत संढ थींदी आहे। संढ तव्हांखे ख़बर आहे कंहिंखे चइबो आहे? उहा औरत जेका को ॿार न ॼणे सघे, ॿार न ॼणींदसि रिश्तो थींदुसि ई कोन, न पुटु थींदुसि न धीउ थींदुसि, न ॾोहिटो थींदुसि न पोटो थींदुसि। तंहिंजे करे हीउ चए थो त हुकूमत संढ थींदी आहे, हिन जी न कंहिंसां मुहबत न कंहिंसां रिश्तो, रिश्तो बि दुनिया जे करे, मुहबत बि दुनिया जे करे। सरमाएदार जो कोई रिश्तो न आहे, सरमाएदार जो कोई अख़लाक न आहे, कोई अख़लाक न आहे। सरमाएदार जे साम्हूं वॾो सरमाएदार ईंदो, उथी बि इस्तक़बाल कंदुसि, सैल्यूट कंदुसि, पर जेकॾहिं ग़रीब अचेसि त वेठे वेठे परे खां हथ ॾींदुसि। सरमाएदार जो अख़लाक बि अख़लाक न आहे हूंदो, सरमाएदार जो दीन बि दीन न आहे, सरमाएदार जो दीन दीन न आहे। दीन खे बि इस्तेमालु कंदो आहे पंहिंजे सरमाए वधाइण जे लाइ, दीन खे बि इस्तेमालु कंदो आहे पंहिंजे सरमाए वधाइण जे लाइ, पंहिंजे इक़्तिदार वधाइण जे लाइ। जेके बुज़ुर्ग वेठा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त पाकिस्तान में केतिरा हुकुमरान आया जिन दीन दीन कयो, इस्लाम इस्लाम कयो, इस्लाम नाफ़िज़ था कयूं, इस्लाम अचे थो, इस्लाम अचे थो, इस्लाम अचे थो। ज़ियाउल हक़ जहिड़ा आया, दीन उन्हनि वटि दीन हुयो न बाबा, नालो इस्तेमालु कयो दीन जो। सरमाएदार दीन जो बि नालो इस्तेमालु कंदो आहे। हाणे मुआशरे में ॾिसो हिकिड़ो सरमाएदार आहे, 5 करोड़ हराम जा कमाया अथई, 5 करोड़ हराम जा जो कमाया अथई, हाणे उन्हनि मां लख रुपया कढियईं, 5 करोड़ मां कढियईं लख रुपया। पोइ जेकॾहिं देवबंदी आहे त कॉन्फ्रेंस कंदो, तौहीद कॉन्फ्रेंस, सुन्नी आहे त कंदो मीलाद मुस्तफ़ा, शिया आहे त कंदो मीलाद अली। बाबा इहो न शियो आहे न सुन्नी आहे, इहो हराम जे पैसे मां जेको थियो न, इहा तौहीद कॉन्फ्रेंस आहे, न मीलाद मुस्तफ़ा आहे, न मीलाद अली आहे, इहो हराम जो पैसो आहे, हराम जो पैसो आहे। तंहिंजे करे जंहिं बि माण्हू आहे जेको सरमाएदार इहे करे थो, हाणे वरी छा थींदो? हाणे इहो थींदो मूं जहिड़ा अहिड़ा ख़तीब घुराईंदो जेके अलाह जी हमद, रसूल जी नात, अहल बैत जी फज़ीलत घटि बयानु कंदा, लेकिन सरमाएदार जी तारीफ़ शुरू थींदी। हिन छाजे लाइ जलसो कयो आहे? हिन जे लाइ जलसो न कयो आहे त सवाब मिलंदो। जलसो इन करे कयो अथई ताकी माण्हू सम्झनि त मां दीनदार आहियां, हे ख़तीब मुंहिंजे लाइ ॿुधाए त वॾी इज़त ऐं शरफ़ वारो आहे। यानी पैसो बि इस्तेमालु करे थो, दीन बि इस्तेमालु करे थो, ताकी पंहिंजी हैसियत मुआशरे में ठाहे त मां इज़त वारो आहियां। सरमाएदार जो कोई दीन न आहे बाबा। जंहिंजे सोच में इहो आहे त इज़त जो मयार पैसो आहे, उहो पोइ न दीनदार न अख़लाक अथसि, काई शइ कोन अथसि। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि असां जेका हिन में सम्झ में अची वई, 2 नमूना मुंहिंजी ख़िदमत में अची विया सीरत मां। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले
सलवात पढ़ो मोहम्मद वाले। पैसो खुद पैसो बुरो ना है, सरमायो बुरो ना है, सरमाएदाराना सोच बुरी है। यानी छा इज्जत जो मयार पैसो पैसो हुजे, दीनदार वटि पैसो हुजे ऐं दीनदार रहे भली ॻाल्हि आहे। यानी कि दीनदार जे नज़र में इहो न आहे त पैसो मिलियो त मूंखे इज़त मिली वई, जी न, हू सम्झे थो किरदार आहे, लेकिन पैसो ज़रूरत आहे इंसान जी ज़रूरियात पूरी करण जे लाइ, ख़िदमत करण जे लाइ। इन करे पैसो बुरो न आहे, सरमाएदाराना सोच पूरी आहे। अगरि तव्हां तारीख़ में ॾिसो ऐं इस्लामी तारीख़ में ॾिसो, पैसो अगरि सरमाएदार वटि अची वञे त इहो अबू लहब ठहे थो। पैसो अगरि सरमाएदार वटि अची वञे त अबू लहब ठहे थो। पैसो अगरि दीनदार वटि अची वञे त ख़दीजा ठहे थो। ॿिन्ही में फ़र्क़ु आहे, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे बाबा। अबू लहब सम्झे थो मयार पैसो आहे, तंहिंजे करे पंहिंजो ई भाइटियो जेको दीन जो पैगाम ॾिए थो, कोई सफ़ा ते पहिरियों दफ़ो रसूल अकरम फरमायो कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, अल्लाह जे निज़ाम खे मञो फलाह पाईंदो, निजात मिलंदव। सभिनी खां पहिरियां गुस्ताखी करण वारो इहो अबू लहब। अबू लहब केरु आहे? अबू लहब केरु आहे? तब्बत यदा अबी लहब वतब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब। हिनखे माल दौलत कोई फ़ाइदो न ॾिनो। छो फ़ाइदो न ॾिनो? इन करे त हिन जे नज़र में पैसो इज़त जो मयार आहे, तंहिंजे करे माल कोई फ़ाइदो न ॾींदो। लेकिन अगरि मयार किरदार आहे ऐं इहो माल ऐं पैसो पंहिंजी ज़रूरियात पूरी करण जे लाइ ऐं मुआशरे जी ज़रूरियात पूरी करण जे लाइ आहे त इहो माल फ़ाइदेमंद आहे, इहो माल फ़ाइदेमंद आहे। हाणे तव्हां ॾिसो, हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले। बराए खुशनुदी इमाम ज़माना बुलंद तर सलवात। अबू लहब अॻ में रसूल अकरम सां मुहबत कंदो हो, रसूल अकरम भाइटियो आहे। अबू लहब रसूल अकरम जो सभिनी खां वॾो चाचो आहे। ऐं अगरि तव्हां तारीख़ पढ़ो, रसूल अकरम जी विलादत थी छो त हज़रत अब्दुल्ला जे अॻ में ई वफ़ात थी चुकी हुई। जॾहिं रसूल अकरम जे विलादत जी ख़ुशख़बरी अबू लहब जी कनीज़ सुवेबा खणी अबू लहब ताईं पहुती त अबू लहब खे एतिरी ख़ुशी थी जो इन कनीज़ खे इन ख़ुशख़बरीअ जे नतीजे में आज़ादु करे छॾी। ईअं न आहे त मुहबत न हुयसि, मुहबत अथसि, मुहबत अथसि, लेकिन मोहम्मद खां वधीक पैसो प्यारो अथसि। इज़त जो मयार किरदार नथो सम्झे, पैसो थो सम्झे। तंहिंजे करे हिन जो वापारु छा आहे? मके में व्याज जो वापारु आहे। सभिनी खां वॾो मके जो व्याजी आहे। यानी छा? पैसे जे ज़रिए पैसो कमाइणु, पैसे जे ज़रिए पैसो कमाइणु। हाणे जॾहिं मुस्तफ़ा चयो त इहो निज़ाम ख़तमु, हाणे अल्लाह जो निज़ाम, पैसे जी मुहबत हिन जे दिलि मां नथी निकिरे।
तंहिंजे करे पंहिंजे ई भाइटे जो दुश्मन बणिजी थो वञे, सिर्फ़ु मुखालिफ़ न दुश्मन बणिजी थो वञे। इन करे पैसो अगरि सरमाएदार वटि अचे त अबू लहब ठहंदो, लेकिन पैसो अगरि दीनदार वटि अचे त ख़दीजा ठहंदी। ख़दीजा छा आहे? मालदार आहे, मालदार आहे, पंहिंजे ख़ानदान में सभिनी खां वधीक मालदार आहे। लेकिन इज़त छा खे थी सम्झे? माल खे, पैसे खे न। माल खे इज़त नथी सम्झे, पैसे खे इज़त नथी सम्झे। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले। इन करे कुरैश जे मक्के जे सरदारनि मां केतिरनि सरदारनि हज़रत ख़दीजा खे शादीअ जी दावत ॾिनी, लेकिन कंहिंजी क़बूल न कई। मालदारनि दावत ॾिनी, वॾनि वॾनि मालदारनि दावत ॾिनी, लेकिन ख़दीजा क़बूल नथी करे। छो? अगरि पैसे जे तलाश में हुजे हा त क़बूल करे हा, लेकिन न, पैसे जे तलाश में न आहे। ख़दीजा जे नज़र में इज़त जो मयार पैसो न आहे, इज़त जो मयार किरदार आहे। तंहिंजे करे मके में पाण थी ॻोल्हे त किरदार में भलो कहिड़ो आहे ताकी हुन सां शादी कयां। पाण थी ॻोल्हे, ख़बर पयसि त यतीम अब्दुल्ला सभु हिन खे अमीन ऐं सादिक चवनि था। ॻाल्हि ॿुधई त सही, पर आज़माए बि सही। यादि रखो, अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, पाण फरमाइनि था त अगरि मुआशरो भलो हुजे त बग़ैर आज़माए जे बि दोस्ती रखी सघो था, लेकिन अगरि मुआशरो ख़राब हुजे, ख़बरदार बग़ैर आज़माइण जे कंहिंसां दोस्ती न रखिजो। ख़दीजा बि ॾिसे थी मके जो हाल ख़राब आहे, तंहिंजे करे बग़ैर आज़माइण जे एतबार नथी करे। हिन छा कयो? जो माल पंहिंजो ॾिनई रसूल अकरम खे ताकी तिजारत लाइ वञे। आज़माइण में अगरि आज़माइणो हुजे त सभिनी खां वॾी आज़माइश माल जी आज़माइश, सभिनी खां वॾी आज़माइश माल जी आहे। अगरि माल जे आज़माइश में कामयाब थी वियो, ज़िंदगी जे हर मरहले में कामयाब थी वियो। ख़दीजा छा कयो? माल ॾिनो ताकी तिजारत करे अचे, ऐं पंहिंजो हिकिड़ो ग़ुलाम ख़ासि मैसरा नाले सां उहो ख़ासि मोकिलियो ताकी मुस्तफ़ा जे किरदार खे ॾिसे त हिन जो किरदारु छा आहे। पाण रवाना थिया, शाम पहुता, शाम खां वापसि मोटी आया। मैसरा खां ख़दीजा हाल अहवाल पुछो। मैसरा इन यतीम अब्दुल्ला जो किरदारु बयानु कयो। हाणे उहा ख़ातून जंहिं शादीअ जूं एतिरियूं दावतूं आयूं मालदारनि जे लाइ, कंहिंजी क़बूल न कई। हाणे इहो इंतज़ारु नथी करे त मुस्तफ़ा दावत ॾे, मुस्तफ़ा रिश्तो खणी अचे, बल्कि पाण रिश्तो मोकिले थी हज़रत अबू तालिब ॾे त मां तव्हांजे इन यतीम भाइटे सां शादीअ जे लाइ आमाद आहियां। हीअ आहे किरदार जी तलाश में, हीअ आहे किरदार जे तलाश में। ख़दीजा माल जे तलाश में न आहे, हिन जे नज़र में माल इज़त वारो न आहे, हिन जे नज़र में किरदार इज़त विया। तंहिंजे करे हज़रत ख़दीजा शादीअ जी ऑफर कई आहे, रसूल अकरम क़बूल कई आहे। रसूल अकरम ऑफर न आहे कई, रसूल अकरम शादीअ जो पैगाम न आहे मोकिलियो, ख़दीजा मोकिलियो आहे। असांजे मुआशरे में छा थींदो आहे? हर मुआशरे में, बल्कि दुनिया जे हर मुआशरे में औरत कॾहिं रिश्तो कोन मोकिलींदी आहे, मर्द ई मोकिलींदो आहे। चाहे इस्लामी मुआशरो हुजे, चाहे गैर इस्लामी मुआशरो हुजे, हर जाइ ते मर्द रिश्तो मोकिलींदो आहे, औरत न आहे मोकिलींदी। लेकिन हिते छा थियो? हिते उक्तो मसइलो थी वियो हुयो, औरत थी रिश्तो मोकिले, मर्द ॾे। ऐं अल्लाह तबारक ताला खे हज़रत ख़दीजा जो इहो अमल एतिरो पसंदि आयो जो अल्लाह ताला हुकुम कयो त हाणे शादीअ जा जॾहिं बि तव्हां सीगा पढ़िया वेंदो त इहो न पढ़ंदो त मर्द ऑफर थो करे, औरत क़बूल थी करे। जी न, बल्कि सीगा ईअं पढ़ो त औरत ऑफर थी करे, मर्द क़बूल थो करे।
नारे हैदरी। ही आहे इस्लाम, ही आहे सरमाएदारी निज़ाम। इंशाअल्लाह ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी। जेकॾहिं दीन हुजे मुआशरे में त पोइ इज़त किरदार खे मिलंदी आहे। जेकॾहिं सरमाएदारी सोच हुजे मुआशरे में त पोइ इज़त माल खे मिलंदी आहे। मको फतह थियो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में दाख़िल थिया। दाख़िल थियण खां पोइ उहे वॾा वॾा सरदार जेके हिन वक़्तु ताईं रसूल अकरम सां विढ़ंदा रहिया, जंग उहद, जंग खंदक, जंग बदर सभु कंदा रहिया। हाणे ॾिठूं त असांजो माल मुखालिफ़त में कोन बचंदो। अगरि असां हिज़्ब इख़्तिलाफ़ में रहियासीं त माल कोन बचंदो। हाणे छा कयूं? कलमो पढ़ी पार्टी मटाए विया। कलमो पढ़ी पार्टी मटाए विया, दीन कोन मटायो। दीन उन्हनि जो सरमायो आहे। न को अॻ में बुत परस्ती हिननि जो दीन हुयो, न को हाणे इस्लाम दीन आहे। हिननि जो दीन सरमायो। ज़ाहिर छा थी आहे? कलमो पढ़ी पार्टी मटाए विया। हिज़्ब इख़्तिलाफ़ मां हिज़्ब इक़्तिदार में अची विया। रसूल अकरम खे ख़बर आहे त हिन जो हाल छा आहे। तंहिंजे करे उन्हनि खे इहो ॿुधाइण जे लाइ त ईअं न सम्झो त असां तव्हांखे सम्झूं था त वॾा मोमिन मुस्लमान थी विया हो, तव्हांखे सुञाणूं था चङे नमूने सां। रसूल अकरम फरमायो हज़रत बलाल खे, बलाल अॼु खाना काबा जे छत ते चढ़ी अज़ान ॾे। खाना काबा जे छत ते चढ़ी अज़ान ॾे। बाबा खाना काबा अज़ान जे लाइ थोरे ठहियो आहे। उन छत ते अज़ान न अॻ में कॾहिं कंहिं ॾिनी, न बाद में कॾहिं कंहिं ॾिनी। तव्हांखे ख़बर आहे खाना काबा मथां साम्हूं सभु इहे सरदार बीठा आहिनि, वॾा वॾा कुरैश जा मालदार, वॾा वॾा जुपा पायूं, वॾा वॾा जेके आहिनि उहे सोन जा ठहियल जेके आहिनि उहे ज़ेवर पायूं, सभु हेठि बीठा आहिनि। हाणे बिलाल छा कयो? खाना काबा जो गिलाफ पकड़े मथे चढ़ी वियो। मथे चढ़ी वियो। बिलाल केरु आहे? पहिरियों त ग़ुलाम, हिन जे मुआशरे में काई हैसियत कोन्हे। माल दौलत कुझु बि न, इन जो मतिलबु हुननि जे नज़र में काई अहमियत कोन्हे। शक्ल जो कारो, इन जो मतिलबु आहे त सूंह बि काई कोन अथसि। उन सां गॾोगॾु ख़ानदान बि न हबश जो, इन जो मतिलबु आहे ख़ानदान जे लिहाज़ खां बि काई इज़त कोन अथसि। न ख़ानदान भलो, न शक्ल भली, न मुआशरे में हैसियत भली, लेकिन जीअं त किरदार भलो अथसि। तंहिंजे करे रसूल अकरम किथे मोकिलियुसि? खाना काबा जे छत ते। हाणे अज़ान पियो थो ॾिए, हेठि सभु इहे सरदार। हिकिड़ो इन्हनि मां सरदार ॾिसी चवे थो, काश मां इन खां अॻु में मरी वञा हा, पर बिलाल खे हिते न ॾिसां। दिलि सड़ी वियसि, दिलि सड़ी वियसि। छो? इन करे त हू सम्झे थो इज़त पैसे खे आहे। मूं वटि हेतिरो पैसो, मां हेठि बीठो आहियां, इहो ग़रीब कंगाल मथे बीठो आहे। रसूल अकरम खां कंहिं पुछियो, या रसूल अल्लाह, तव्हां अॻु में कॾहिं जेको आहे उहो छत ते चाढ़े अज़ान कोन ॾियारी आहे, अॼु आख़िर बिलाल खे छो चयो अथव त खाना काबा जे छत ते चढ़ी अज़ान ॾे? रसूल अकरम फरमायो, ताकि इन करे ताकि सभु सरदार बिलाल जे पेरनि खां बि हेठि नज़र अचे। जॾहिं इस्लाम हुजे, दीन हुजे दुनिया में, त बिलाल जहिड़ा ग़रीब खाना काबा जे छत ते। लेकिन अगरि सरमाएदारी हुजे त पोइ थोरो ई वक़्तु गुज़रियो आहे। थोरो कंहिं ॿिए मां जेको आहे नंढी शख़्सियत जो अवञे साम्हूं मिसाल नथो ॾियां। बाद रसूल सभिनी खे ख़बर आहे त सभिनी खां बहितरीन किरदार अली इब्न अबी तालिब। जॾहिं मुआशरो सरमाएदाराना बणिजी वियो, हाणे इन सरमाएदाराना मुआशरे में सरमाएदार जे नज़र में अलीअ जी छा हैसियत आहे? घणा साल न आहिनि गुज़रिया। रसूल अकरम जे वफ़ात खे अञा 15 साल मस गुज़रिया आहिनि। 15 साल को वॾी शइ न थींदी आहे। लेकिन छा थियो? उहे जेके बदर ऐं उहद जा हीरो हुया, हाणे जेके आहिनि वॾा सरमाएदार थी विया। हाणे वॾा
सरमाएदार जागीरदार थी विया। ऐं जागीरदार जॾहिं इंसान थिए त पोइ सोच उनजी छो त हू इज़त पैसे खे थो सम्झे। अली इब्न अबी तालिब बाज़ार में वञनि था, तव्हांखे ख़बर आहे अली इब्न अबी तालिब जो लिबास सफ़ा सादो, टोटल 2 लिबास हुया मौला वटि, हिकिड़ो धोंदा ॿियो जेका पाईंदा हुया, टोटल 2 लिबास सादो। कॾहिं थोरो बाज़ार में वञे हिकिड़ो भलो ऐं हिकिड़ो जेको आहे उहो सादो वरितो त कंबर खे भलो ॾिनो, पाण घटि क़ीमत वारो पातो। कंबर चयो त मौला ही भला भलो छाजे लाइ मूंखे ऐं तव्हां घटि क़ीमत वारो छो? अली इब्न अबी तालिब चई पिए सघियो त मां अहसान कयो आहे तो ते, न अहल बैत एहसान जताइण वारा न आहिनि। छा फरमायूं? फरमायूं तूं जवान, जवान खे भलो लिबास खपे, मां पोड़ो आहियां, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे पोड़े भले लिबास। अली इब्न अबी तालिब गुज़रे थो मदीने जे बाज़ार में, दुकान आहे हिकिड़ो थोरो मथां ईअं ते पुराणे दौर जा मुजाहिद, अॼु जा सरमाएदार तलहा ऐं हज़रत ज़ुबैर वेठा आहिनि। मुजाहिद आहिनि इहे, जंग उहद जा, जंग ख़ैबर जा विढ़िया आहिनि। हाणे छा थी वियो? हाणे सरमाएदार थी विया। तव्हां ॾिसो हाणे सोच छा थी वई। अली इब्न अबी तालिब वञे थो, इहे अजीब नज़रनि खां अचनि त मदीने जो कंगाल पियो थो वञे। तव्हां ॾिसो अगरि दीन हुजे त किरदार बुलंद, बलाल खाने काबा जे छत ते अगरि सरमाएदाराना सोच अची वञे त अली इब्न अबी तालिब खे चवंदा कंगाल। कहिड़ो कोन्हे। मौला हिननि जो ॿुधो ऐं ॿुधण खां पोइ मौला सम्झो त हीअ मूंखे सम्झनि था त मां कोई जाइज़ नमूने सां बि माल कमाई नथो सघां। मूं वटि चवनि त आहे ई कोन, ग़लति फ़हमी आहे हिननि खे। तव्हांखे मालूम हुजणु खपे रसूल अकरम जे वफ़ात खां पोइ अली इब्न अबी तालिब इन मदीने खां ॿाहिरि जेको मौला रसूल अकरम अली अलैहिस्सलाम खे कुझु ज़मीन ॾिनी हुई, उन में मौला जेको आहे चश्मा खोटींदा हुआ। जॾहिं पाणी निकिरंदो हो उन ते ज़मीन आबाद कंदा हुया, ऐं ज़मीन जॾहिं आबाद थींदी न पहिरियों फ़सुलु ईंदो हो, मौला जेको आहे उनजो सर्टिफिकेट लिखंदा हुया। कॾहिं लिखूं त हीअ आबादी वक़्फ़ आहे मदीने जे यतीमनि जे लाइ, कॾहिं लिखनि हीअ आबादी हिन जी पैदावार वक़्फ़ आहे मदीने जे बेवाउनि जे लाइ, कॾहिं ग़रीबनि जे लाइ, कॾहिं लिखनि त हीअ ॿाहिरां जेके मुसाफ़िर अचनि मदीने में उन्हनि जे लाइ वक़्फ़ आहे। 20 चश्मा 20 आबादियूं सभु वक़्फ़ अली इब्न अबी तालिब जूं, ग़रीबनि जे लाइ, मिस्किननि जे लाइ, यतीमनि जे लाइ, बेवाउनि जे लाइ, मुसाफ़िरनि जे लाइ। पाण सादो मौला फरमायो, मौला सम्झो त हिनखे ग़लति फ़हमी थी आहे। मौला छा कयो, पंहिंजे उन्हनि कारकुननि खे घुरायो जेके ज़मीन ते कमु कंदा हुया। मौला उन्हनि खे चयो त हिन साल जेको फ़सुलु थिए उहो इन्हनि ज़रूरतमंदनि में जंहिंजे लाइ वक़्फ़ आहे उनखे फ़सुलु न ॾिजो, जमो कयो। फ़सुलु जमो कयो। जमो करण खां पोइ जॾहिं मौला खे ॿुधायो, मौला चयो त इहो मार्केटनि में वञी विकिणो, बाज़ार में विकिणो वियो। दरहम दीनार जमो थिया सोने ऐं चांदीअ जा। मौला चयो मुंहिंजे घर में जेको आहे उहो कमरे जे साम्हूं हिनखे रखो। अलीअ जो घर छा आहे ख़बर अथव? को महल न आहे। अॼु जे दौर जो असांजो जेको आहे उहो हेठे दर्जे जे माण्हू जो बि घर न आहे। ॿाहिरों दीवार आहे, ॿाहिरों दर आहे, अंदरि जेको आहे विच में वारी विछाई पई आहे, पोयां जेका आहे 2-3 कचा कमरा आहिनि। इहो आहे अलीअ जो घर। अली अलैहिस्सलाम छा चयो, दरहम दीनार सोने चांदी जा सिक्का किथे रखो? असांखे अगरि सोनो चांदी मिली वञे किथे रखंदासीं? मिटीअ ते उछलाईंदासीं। छो? हिकिड़े त असांजी नज़र में पैसे खे इज़त आहे। अली अलैहिस्सलाम चयो हिन वारीअ ते रखोसि। छो? हिन करे त अली अलैहिस्सलाम जी न सोन खे इज़त न चांदीअ खे इज़त। मौला चवंदा वारीअ ते रखो। वारीअ ते जो रखिया विया सभु जमो थिया त हिकिड़ो वॾो ढिग थी वियो, वॾो ॼण त पहाड़ ठही वियो। अली इब्न अबी तालिब पाण पोइ ते कमरे जे दरवाज़े ते कुर्सी रखी वेही रहिया। हाणे जेको ॿाहिरों अचे थो अली नज़र कोन थो अचे, इहे दरहम दीनार चमकंदा नज़र था अचनि।
हाणे मौला पंहिंजे ख़ादम खे मोकिलियो वञ ऐं साॻा तलहा ज़ुबैर खे वठी तलहा ऐं ज़ुबैर आया दाख़िल थिया त हीउ ॾिसी हैरान थी विया जंहिं अलीअ खे असां ग़रीब सम्झंदा हुयासीं उनजे घर में हेतिरो सोन ऐं चांदीअ जा सिक्का। हैरान थी हेॾो फिरी जॾहिं अली अलैहिस्सलाम वटि आया अली अलैहिस्सलाम खां पुछो या अली हीउ कंहिंजो आहे माल या अली हीउ कंहिंजो माल आहे। मौला फरमायो इन मां हिकिड़ो बि दरहम दीनार मूंखां अलावा ॿियो कंहिंजो न सभु मुंहिंजा आहिनि। लेकिन मौला फरमाइनि था मां दुनिया जो ग़ुलाम न आहियां मां दुनिया जो ग़ुलाम न आहियां मां दुनिया खे 3 तलाक़ूं ॾिनियूं आहिनि वञ दुनिया ॿिए खे वञी धोखो ॾे अली तुंहिंजे धोखे में अचण वारो न आहे। ईअं न आहे त मां ग़रीब आहियां न मां दुनिया जो ग़ुलाम न आहियां इहो पैसो मां ख़र्च कंदो आहियां ज़रूरतमंदनि जे लाइ। हाणे हिननि खे ख़बर पई त अली ईअं ग़रीब न आहे जेके असां सम्झंदा हुयासीं। जंहिं वटि पैसो इज़त जो मयार आहे उहो पैसो जमा कंदो पोइ क़ुर मजीद छा थो चवे क़ुर मजीद चए थो इहो पेट न आहे हिननि जो इहो जहन्नुम आहे पेट न आहे इहो जहन्नुम आहे। जहन्नुम छा थो कंदे क़ुर मजीद पाण चवे थो क़यामत जे ॾींहुं जॾहिं सभु माण्हू विधा वेंदासीं तॾहिं बि पियो रड़ियूं कंदो हल मिन मज़ीद आहे को ॿियो हल मिन मज़ीद अञा ॿियो अञा ॿियो अञा ॿियो। जीअं मालदारनि जो माल वधंदो आहे तीअं पेट वधंदो अथसि अञा वधीक तंहिंजे करे मालदार जो पेट जहन्नुम हूंदो आहे। जंहिंजे नज़र में माल इज़त आहे हुनजो पेट जहन्नुम आहे। तव्हां वॾनि वॾनि सरमाएदारनि खे ॾिसो जेतिरा सरमाएदार वॾा ओतिरा ई बुख वधीक जेॾो सरमायो घणो ओतिरी बुख वधीक। तंहिंजे करे तव्हां ॾिठो हूंदो पाकिस्तान में जेतिरा इहे MN MP आहिनि ज़कात सभई हिननि खे मिलंदी आहे। ग़रीब आहिनि वीचारा ग़रीब वीचारा मिस्किन ज़कात सभु हिननि खे न। अली इब्न अबी तालिब फरमाइनि था मां दुनिया जो ग़ुलाम न आहियां दुनिया मूंखे पंहिंजे मिल्कियत में वठे न मां दुनिया जो ग़ुलाम न आहियां। अली इब्न अबी तालिब पंहिंजे किरदार जे ज़रिए रहिया सरमाएदार अलीअ सां नथा ठहनि लेकिन ग़रीब अलीअ सां ठहनि था। हिन करे हिकिड़ो उहो मरहलो आयो जॾहिं सभु इस्लामी मुल्कनि जा ग़रीब मज़लूम सतायल गॾिजी अची चवनि था त असां सम्झो आहे ए अली अगरि असांखे अदालत मिलंदी इज़त मिलंदी गैरत मिलंदी तो वटां मिलंदी ॿिए कंहिं जाइ तां न मिलंदी असांजी हुकूमत क़बूल फरमाई। ॻोल्हा घणे चवण खां पोइ क़बूल फरमाई। जीअं अर्ज़ु कयमि त हाणे मुस्लमाननि में घणा जेके आहिनि सरमाएदार मालदार जागीरदार पैदा थी विया। जागीरदार ऐं अली पाण में ठहनि कोन। इन करे त अलीअ जे नज़र में किरदार इज़त वारो हिननि जे नज़र में पैसो इज़त वारो। तंहिंजे करे अली ऐं जागीरदारनि जो मुक़ाबिलो यानी छा किरदार ऐं पैसे जो मुक़ाबिलो। जंग जमल पैसे जो मुक़ाबिलो जंग सिफ़ीन मालदारनि सां मुक़ाबिलो। तव्हां खे अर्ज़ु कयुमि रसूल अकरम जो पहिरियों मुक़ाबिलो बि सरमाएदार सां थियो। अली इब्न अबी तालिब जो समूरो मुक़ाबिलो सरमाएदारनि सां आहे। हिननि सरमाएदारनि जे मुक़ाबले में अली इब्न अबी तालिब न मालूम पंहिंजा केतिरा मुख़लिस दोस्त ऐं मुहिब ॾिना। तव्हां करबला में असां ॾिसूं था इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो साथी ॾिनो। अली इब्न अबी तालिब हज़ारे पंहिंजा साथी ॾिनो हज़ारे साथी ॾिना। साथी बि मामूली न अम्मार यासिर जहिड़ा साथी अबू ज़र जहिड़ा साथी अब्दुल्ला इब्न मसूद जहिड़ा साथी उवैस करनी जहिड़ा साथी। ऐं बोला इन्हनि जे ग़म में रोंदा हुआ। मालिक अश्तर जहिड़ा साथी मोहम्मद इब्न अबी बकर जहिड़ा साथी बोला साथी ॾींदो रहियो इन्हनि सरमाएदारनि जे मुक़ाबले में।
इन्हनि जागीरदारनि जे मुक़ाबले में मौला साथी ॾींदो रहियो। हिकिड़ो उहो वक़्तु अची वियो जॾहिं सरमाएदारनि अलीअ खे अकेलो करे छॾियो। मौला जा मुख़लिस साथी हलिया विया। हाणे मौला सां गॾु उहे आहिनि जेके असां जहिड़ा ॾिसनि था, लालचा था, अचनि था, सख़्ती आहे त पर मौला पंहिंजे ज़िंदगीअ जो आख़िरी साल इन्हनि सभिनी बेवफ़ाउनि खां, बेवफ़ा इंसाननि खां अलहदा थी गुज़ारियो आहे। मौला जो आख़िरी साल ॾाढो ॾुखियो साल आहे, अलीअ जे गुरबत जो साल आहे, अलीअ जे अकेलाइप जो साल आहे। पूरो साल जीअं अर्ज़ु कयमि, अलीअ जी मुहबत या यतीमनि सां या बेवानि सां अली इब्न अबी तालिब इहो 40 हिजरी जंहिंमें मौला जी शहादत आहे, इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यतीमनि ऐं बेवाउनि सां गुज़ारियो। मौला ॿियनि खे छॾे ॾिनो, मौला वॾनि खे छॾे ॾिनो, सरमाएदारनि खे छॾे ॾिनो, वॾनि खे छॾे ॾिनो, सिर्फ़ु यतीमनि सां ऐं बेवाउनि सां। कॾहिं जेको आहे उहो यतीमनि जी ख़िदमत कनि, कॾहिं बेवाउनि जी ख़िदमत कनि। हिकिड़ो सिर्फ़ु जुमिलो अर्ज़ु करे ॻाल्हि ख़तमु थो कयां, काफ़ी जेको आहे उहो डिघो थी वियो हलियो। अली इब्न अबी तालिब बाज़ार में वञनि, घिटीअ में वञनि, किथे बि यतीम ॾिसनि हा उते घिटीअ में ज़मीन ते वेही रहनि, इन यतीम खे पंहिंजे झोलीअ में वेहारनि, उनजे सर ते पंहिंजो शफ़क़त जो हथु फेराइनि, पंहिंजे खीसे में जेका मौला वटि शइ हूंदी हुई उहा उनखे पाण पंहिंजे हथ सां वात में विझनि। अक्सर माखी खणी निकिरंदा हुआ, उहो माखी पंहिंजे चीच ते खणी हुनजे वात में विझनि। मौला जो हिकिड़ो मुहिब साहिबी सहसा इब्न सोहान, उन जॾहिं मौला खे यतीमनि सां एतिरी मुहबत सां शफ़क़त सां पेश ईंदो ॾिठो, पोढ़ो हुयो, लेकिन चवंदो वतंदो काश मां बि यतीम हुजां, मौला मूंखे बि झोलीअ में वेहारे हा, मूं ते बि इहे शफ़क़त जो हथु फेराए हा। मौला जी सॼो साल इन्हनि यतीमनि सां गुज़ारियो। 19 रमज़ान जी राति मौला पंहिंजी धीउ ज़ैनब जे घर राति जो कमरे में इबादत लाइ वेंदा हुआ। ॿाहिरि निकिरंदा आसमान जी तरफ़ ॾिसी चवंदा हा इहा उहा ई राति आहे जंहिंजो मूं सां वाइदो कयो वियो। न वाइदे करण वारे कॾहिं ग़लति बयानी कई, न जंहिंसां कयो वियो वाइदो उन कॾहिं ग़लति बयानी कई आहे। हा उहा ई राति आहे। हिकिड़ो दफ़ो अंदरि विया, मौला थोरी देरि निंड कई, ॿाहिरि निकिता, पंहिंजी धीउ ज़ैनब खे चवंदा धीउ ज़ैनब हाणे तुंहिंजे नाना खे मूं ख़्वाब में ॾिठो, रसूलुल्लाह खे ख़्वाब में ॾिठो, रसूलुल्लाह जे बारगाह में मां उम्मत जी शिकायत कई आहे। रसूलुल्लाह फरमायो ए अली दुआ कर। धीउ ज़ैनब मां इहा दुआ कई, पालनहार मूंखे हिननि खां भला साथी अता फरमा, हिननि खे अहिड़ो हुकुमरान ॾे जो हिननि खे ख़बर पए त अलीअ जी अदालत छा थी। मौला सुबुह जे क़रीब ॿाहिरि निकिता, लिबास पाइनि था, कमरबंद ॿधनि था, कमरबंद ॿधी जॾहिं दरवाज़े खां ॿाहिरि निकिरनि था पंहिंजे कमरे जे कमरबंद दरवाज़े जे कुंढे में फाथो किरी पियो, खुली वियो। मौला झुकनि था, कमरबंद खणनि था, पंहिंजो पाण खे चवनि था अली मौत जे लाइ पंहिंजी चेल मज़बूतीअ सां ॿधी वठि। ॿाहिरि निकिता, दरवाज़े ते पहुता, ॿाहिरि मौला जो पाइलियल बदखूं आयूं, इन बदखुनि फरियादूं करणु शुरू कयूं। मौला जे इन अबा खे पंहिंजे चोंबुनि सां पकड़नि थियूं। मौला इन्हनि खे ॾिठो, पंहिंजी धीउ ज़ैनब खे वसियत फरमायूं धीउ ज़ैनब मूंखां पोइ अगरि हिननि जे खाधे पीते जो इंतज़ाम करे सघो त हिननि खे घर में रखिजो, वरना हिननि खे आज़ादु करे छॾिजो, झंगल में हली वेंदियूं, पंहिंजो खाधो खुराक पाण तलाश कंदियूं। मौला ॿाहिरि निकिता, अज़ान जे उन मक़ाम ते आया, गुलदस्ते अज़ान ते आया। मौला
अज़ान ॾियणु शुरू कई। अल्लाह अकबर। अल्लाह तबारक ताला जिब्रील खे चयो, जिब्रील अलीअ जी अॼु आख़िरी आज़ान कूफ़े वारनि जे हर घर ताईं पहुचाए। अली अज़ान थो ॾिए, कूफ़े जे हर घर मां आवाज़ थो अचे, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। सभु घरनि वारा उथी वेही रहिया, मर्द उथी वेही रहिया, औरतूं उथी वेही रहियूं, ॿार उथी वेही रहिया। हीअ अॼु अलीअ जी अज़ान असांजे घर मां किथे थी अचे। इन ई इंतज़ार में हुया। अली इब्न अबी तालिब अज़ान मुकमिल करे लथा, सभिनी खे चवनि था अस्सलात अस्सलात अस्सलात, नमाज़ नमाज़ नमाज़। पाण 2 रकातूं सुबुह जूं सुन्नत जूं नियत करे जॾहिं पहिरियों दफ़ो सजदे में वञनि था ऐं इन मलऊन ज़रब हईं, मौला फरमाइनि था फ़ुज़ तो रब्बिल काबा, रब काबा जो कसम मां कामयाब थी वियुसि। हिन पासे ॾांहुं मौला जी फ़रियाद, हिन पासे ॾांहुं जिब्रील आवाज़ ॾिनो, तहद्दमत वल्लाह अरकानुल हुदा। ए कूफ़े वारो ॼाणे वठो, हिदायत जा सभु मीनार किरी पिया आहिनि। कुतला वली मुस्तफ़ा, मुस्तफ़ा जो जानशीन क़त्ल थी वियो। मौला खे खणण जे लाइ हसन हुसैन अचनि था, मौला खां खून वहे थो। मौला इमाम हसन खे चयो, हसन फर्ज़ंद फ़िलहाल मूंखे इन महराब में ई रखो, तूं अॻ में जमात नमाज़ पढ़ाए। इमाम हसन जमात नमाज़ पढ़ाई। अली इब्न अबी तालिब जो खून मस्जिद में वहे थो। बाद में खणी आया, घर में हकीम आयो, उन मुआइनो कयो। मुआइने करण खां पोइ चवे थो ज़ख़्म तेज़ आहे, तलवार ज़हर में ॿुॾियल हुई, बचणु मुमकिन न आहे। लेकिन जेकॾहिं खीर में कुझु माखी मिलाए खारायो त शायदि सूर में कुझु घटिताई थिए। मौला जे घर में जेको यतीमनि लाइ आयल कुझु माखी हुई, उहा खीर जे हिकु प्याले में विधी वई, शरबत ठाहे मौला जे ख़िदमत में आंदो वियो। इहो उहो शरबत आहे जंहिंखां पोइ मौला जे घर में न का माखी आहे, न को खीर आहे। जॾहिं शरबत आयो, इन वक़्तु ई अब्दुर्रहमान इब्न मुलजिम मलऊन अचे थो, पकड़िजी अचे थो, मौला जे साम्हूं बीठो। मौला सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो चयो इनखे। मौला फरमाइनि था, अब्दुर्रहमान, छा मां तुंहिंजो भलो इमाम न हुयुसि? ए अब्दुर्रहमान, छा मां तुंहिंजो भलो इमाम न हुयुसि? अब्दुर्रहमान ॻाल्हाए थो, लेकिन आवाज़ नथो निकिरेसि, गलो ख़ुश्क अथसि। मौला जॾहिं ॾिसो हिन जो गलो ख़ुश्क आहे, पाण हुकुम फरमायो हीउ शरबत हिनखे पियारियो। हाणे अलीअ जे घर में न माखी आहे, न खीर आहे जो शरबत ठहे। अल्लामा मजलिसी फरमाइनि था, ख़बर नाहे कूफ़े जे यतीमनि खे कंहिं ख़बर ॾिनी त अलीअ खे खीर ऐं माखीअ जी ज़रूरत आहे। थोरी देरि खां पोइ अलीअ जो घर हुयो, कचो घर हुयो या चौधारी यतीमनि जे घेरे में हुयो। हर यतीम वटि प्यालो हुयो जंहिंमें खीर हुयो, जंहिंमें माखी मिलियल हुई। हर यतीम चई रहियो हो, मां पंहिंजे बाबा जे लाइ शरबत आंदो आहे, मां पंहिंजे बाबा जे लाइ शरबत आंदो आहे। अला लानतुल्लाह अला क़ौम। खुदा उन बहक मोहम्मद वाले मोहम्मद असांजी आज़ादारी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। असांखे वाक़ई सचो आज़ादार बणजण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। जेके मुमिन बीमार आहिनि शफ़ाए कामिला इनायत फरमा। जेके बेरोज़गार आहिनि बाइज़त रोज़गार इनायत फरमा। जेके तकलीफ़ात में मुब्तला आहिनि तकलीफ़ूं रफ़ फरमा। खुदा उन इमाम ज़माना जे ज़हूर में जल्दी फरमा। बहक मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली। अस्सलाम वालेकुम या नबी अल्लाह, अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह, अस्सलाम वालेकुम या बाइसल हुदाय, अस्सलाम वालेकुम या रहमतुल लिल आलमीन, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अस्सलाम वालेकुम या मौला या अबा अब्दुल्लाह हुसैन अलैहिस्सलाम, अस्सलाम वालेकुम या इब्न रसूल अल्लाह, अस्सलाम वालेकुम या इब्न अमीर अल मोमिनीन व इब्न सय्यद अल वसीन, अस्सलाम वालेकुम इब्न फातिमा अल ज़हरा सय्यद निसाइल आलमीन, अस्सलाम वालेकुम जमीअन शुहदाए करबला व रहमतुल्लाहि व बरकातहू। अस्सलाम वालेकुम या मौला या गरीब अल गुरबा, अस्सलाम वालेकुम या मुईन अज़-ज़ुफ़ा वल फ़ुक़रा, अस्सलाम वालेकुम या शम्स शमूस, अस्सलाम वालेकुम या अनीस नफूस, अस्सलाम वालेकुम या सुल्तान अरब वल अजम, अस्सलाम वालेकुम या अली इब्न मूसा रज़ा व रहमतुल्लाहि व बरकातहू। अस्सलाम वालेकुम साहब असल ज़मान, अल-अमान अल-अमान अल-अमान,
अस्सलाम या खलीफतुर रहमान, अस्सलाम या शरीकल कुरान, अस्सलाम या इमाम इंसवल जान, अस्सलाम या कामिल गफरत तुगयान वदाफ़ ज़ुल्म यदवान, अजल्लल्लाहु तआला फरजक व सल्लल्लाहु तआला मखरजक व ज़हूरक व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। तमाम मोमिन जे बारगाह में गुज़ारिश है, पंहिंजनि जाइ ते वेही रहनि, न्याज़ जो बंदोबस्त आहे, न्याज़ कनि।